मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु वमन युज़लिल्हु फला हादिय लहु वनशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु वनशहदु अन्ना सय्यिदना व सनदना व हबीबना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहिस समीइल अलीम मिनश शैतानिर लईनिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम व इन ताइफतानि मिनल मुअ्मिनीना इक़्ततलू फ़अस्लिहू बैनहुमा फ़इन बग़त इहदाहुमा अलल उख़रा फ़क़ातिलुल्लती तबग़ी हत्ता तफ़ीअ इला अम्रिल्लाह फ़इन फ़ाअत फ़अस्लिहू बैनहुमा व अक़सितू इन्नल्लाहा युहिब्बुल मुक़सितीन इन्नमल मुअ्मिनूना इख़्वतुन फ़अस्लिहू बैना अख़वैकुम वत्तक़ुल्लाहा लअल्लकुम तुरहमून। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। मुझे अजीज मुसलमान भाइयों, दुनिया के अंदर इंसान तव्हां सां सब गॾु रहूं था। इंसान उन्स खां वरतल इंसान के इंसान की ज़रूरत आ तो उन सां मेल जोल भी रखे, उन सां लाइन दाइन भी रखे। इंसान इंसान सां गॾु रहण चाहींदो आहे, लेकिन वो इंसान पाण में रही करे उहे जिंदगी की गुजारन, उहे जेकॾहिं हिक ॿिए सां हमदर्दी कन त कहिड़ी बुनियाद ते कन, हिक ॿिए सां मोहब्बत रखन त कहिड़ी बुनियाद ते रखन, जेकॾहिं हिक ॿिए सां ताउन कन त कहिड़ी बुनियाद ते कन। इंसान जॾहिं के इंसान जो
भाव ऐं दोस्त बणिजी वञे त उन जे लाइ मेयार छा हुजे। शरीयत में, दीन में, क़ुरान ऐं हदीस में मेयार कुझु ॿियो बयान कयो वियो ऐं तव्हां असां पंहिंजे ज़िंदगी जे अंदरि हिक ॿिए सां मोहब्बत ऐं हमदर्दी जो मेयार कुझु ॿियो बणाई वेठा आहियूं। हिकिड़ो तो चए त मां हिन जी मदद कंदुमि, पोइ भले कॾहिं हक़ ते आ ना हक़ ते आ, ज़ालिम आ या मज़लूम आ, ईमान अथसि या नथसि, पर हिन करे त इहो मुंहिंजो पीउ आ, हिन करे त ही मुंहिंजी औलाद आ। को तो चवे त मुंहिंजो हिन सां ताल्लुक़ इन बुनियाद ते आ त ही मुंहिंजी क़ौम जो आ। ॿियो तो चवे त मुंहिंजो हिन सां ताल्लुक़ वो इन बुनियाद ते आ त मुंहिंजी ॿोली वारो आ, मुंहिंजी ज़बान वारो आ। याद रखो असांखे क़ुरान जी तालीम इहा थी मिले तो तव्हां असांजो हिक ॿिए सां जेको रिश्तो आ, मुसलमान जो मुसलमान सां जेको मेयार आहे जिंदगी गुजारण जो, वो ईमान आ। हाणे जेकॾहिं ही भी मोमिन आ, हो भी मोमिन आ, इहो हिक ॿिए जी हमदर्दी भी करे, हिक ॿिए सां ताउन भी करे, हिक ॿिए सां मोहब्बत भी रखे, पर जे हिन जे अंदर ईमान कोने, पर भले खणी भाउ छो न हुजे, पीउ छो न हुजे, रिश्तेदार छो न हुजे, लेकिन असांजे ताल्लुक़ वारो जेको बुनियाद आ, उहो ईमान उहो इन में मौजूद न आहे। तो कुरान तो चवे त तुंहिंजो ताल्लुक़ ऐं तुंहिंजी हमदर्दी ऐं तुंहिंजी मोहब्बत इन सां सही न आहे, बल्कि तोखे इहो ॾिसणो आहे हक़ ते केरा, नाहक ते केरा, ज़ालिम केरा, मज़लूम केरा, मोमिन केरा, ईमान के में न आहे। तव्हां सां जो जेको रिश्तो आहे पूरन मुसलमाननि जो उहो ईमानी रिश्तो आहे। लेकिन अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे, तव्हां असां मुसलमान जेका ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं, असां वटि ईमान जो कोई भी बुनियाद कोन्हे। ॾिसेसि त हिंदू सां हिंदू थियो बीठो आहे, खाइण में, पीअण में, शादियुनि में, गमियुनि में हिंदुअनि सां हिंदू थियो बीठो आहे। छो चएसि मुंहिंजो दोस्त आहे। बाबा तूं छो चएसि मुंहिंजे ॻोठ जो आहे, हिंदू त आहे पर ॻोठ जो आहे। बाबा ही माण्हू जंहिंसां तूं पंहिंजा रिश्ता करे रहियो आहे, चएसि ॻाल्हि हा त मुंहिंजो सौट आहे। अरे बाबा हुन वटि त ईमान ई कोन्हे, वो तो कुरान जो इनकारी आ, वो तो दीन जो इनकारी आ। जैसे छा कयासीं, आए त माइट न। मां जेका आयत पढ़ियम, अल्लाह फरमाए इन्नमल मोमिनून इखवतुन, तव्हांजो जेको बुनियाद आ वो ईमान आ। तोखे असांखे कंहिंसां सुहिणो सलूक रखणो आ, हमदर्दी, तावन ऐं मोहब्बत दिली कंहिंसां रखणी आहे। ॾिस में ईमान आहे न आहे, ई ज़ालिमा मज़लूम आहे। ख़बर भी अथसि त मुंहिंजे पुट जी नाजाइज़ी आहे, ही पुट ज़ालिम आहे। चइसि पुट हाणे छा कयां, ये भी कढ लगी पियो, वो भी ज़ालिम, ये भी कढ गुनाह में शरीक अथसि। ख़बर भी अथसि त वाक़ई ये भाई लुफरा, इहो ग़लत कम कंदो रहंदो आहे, मथो ढक ॾींदुसि, पर्दो ॾींदुसि, बचाव कंदुसि, सभु कुझु कंदुसि, ताउन कंदुसि, मदद कंदुसि। चल बाबा याद रखो, इहा इस्लामी सोच ना है, मुसलमानी सोच ना है। जेकर तूं असां हिकिड़े मसइले ते अमल कयूं न,
असांजो काफ़ी कुछ दीन जो हिस्सो सही थी वञे। एक हदीस में लफ्ज़ आया, मुझे सही फरमायो कैसा मदद तोखे करनी आहे, उनसुर अखाका ज़ालिमन औ मज़लूमा। हाँ, उनसुर अखाका ज़ालिमन व मज़लूमा। मुझे साईं फरमो मुझा साहबी इन्हीं ज़ालिम जी भी मदद कर, इन्हीं मज़लूम जी भी मदद कर। साहबी जो बाजरा बुद्धम हैरान थियो, गाल समझ में ना आई। मज़लूम जी मदद गाल समझ में आई। मा अर्ज़ कयुम कैफ़ा अनसुर ज़ालिमन या रसूल अल्लाह। से मज़लूम जी मदद कयां, गाल समझ में आई, पर ज़ालिम जी की मदद कयां। पान फरमो अंत कुफ़हु अनिज़ ज़ुल्म औ कमा काल अंत कुफ़हु। पान फरमो ज़ालिम जी मदद इएं कर, उन्हीं ज़ालिम के इन्हीं ज़ुल्म खां रोकेंसि, जहन्नम में वञी रहियो आहे रोकेंसि, ग़लत कम करे रहियो आहे रोकेंसि। पान फरमो इहा ज़ालिम जी मदद कई, होना मज़लूम जी भी मदद कर, इनके ज़ुल्म खां बचाएंसि। इन बुनियाद ते मदद करनी है, तो असां कैसा उथे घुमी रहा हूं। अजो को कलमो पढ़दड़ मुसलमान करे असबियत जी बुनियाद ते लड़ाइयों करे रहियो आहे, करे बिरादरी जी बुनियाद ते लड़ाइयों करे रहियो आहे, कॾहिं पंहिंजी ॿोली ऐं इलाइक़े जी बुनियाद ते। पर अल्लाह जे नबी फरमायो न, अल मुस्लिम अखुल मुस्लिम, अल मुस्लिम अखुल मुस्लिम, ला यज़्लिमुहु वला युसल्लिमुहु। पाण फरमायो मुसलमान मुसलमान जो भाव, भले हिन हिकड़े गोठ जो के बेशहर जो, भले हिन जी बिरादरी मां बी बिरादरी मां, हिन जी ज़बान वारो आहे या बे जी ज़बान वारो आहे, हिन जे मुल्क जो आहे या बे जे मुल्क जो आहे। पर मुझे इमामुल अंबिया फरमायो अल मुस्लिम अखुल मुस्लिम, ला यज़्लिमुहु वला युसल्लिमुहु। पाण फरमाओ मुसलमान किथां जो भी हुजे मुसलमान जो भाव आहे, ला यज़्लिमुहु न उनसे ज्यादती करे न जुल्म करे, वला युसल्लिमुहु न उनके ज़ालिमन जे हवाले करे, न उनके ॾाढनि जे हवाले करे। मुसलमान मुसलमान के जुल्म खां बचाए, मुसलमान मुसलमान सां हमदर्दी करे, उनके तकलीफ़न खां बचाए। पाण फरमो अल मुस्लिम अखुल मुस्लिम, मुसलमान मुसलमान जो भाव भले किथां जो भी हुजे। अब तहां तो असां जाज़े कोन छा, तो असां ईअं कयूं था, ईअं आहे असां वटि इहा शइ त कोन्हे। हता के बी हदीस मुबारक में मुझे साईं केड़ा लफ्ज़ फरमाया, ओ मुसलमान याद कर, एड़ियों मोहब्बतूं न कर जो उहे मोहब्बतूं क्या मजरी गिची में पइजी वने। उन्हीं औलाद सां मोहब्बत पंहिंजे हद में रख, अबे अम्मा सां मोहब्बत कर पर पंहिंजे हद में रख, बिरादरी सां मोहब्बत कर पर पंहिंजे हुदूद में कर। बुनियाद ईमान के बनाए, बुनियाद इस्लाम के बनाए। मोमिन ईमान वारो तुझो भाव थी, यो मुसलमान कलमे पढ़ण वारो तुझो भाव थी, यो दीनदार मुत्तकी शख्स भले तुझी कौम जो ना आहे, भले तुझे शहर जो ना आहे, पर कुरान चवई तो यो तुझो भाव थी। एतरे कदर के अल्लाह जे नबी फरमायो यो तुझो मुसलमान इए भाव थी, इए तुझे वेझो थी, इए तुझे वेझो थी जण त तुझे जिस्म जो हिकड़ो उज़्व थी। मुझे साईं मिसाल ही करे समझायो छा बा ये उज़्व। पाण फरमाओ इए तुझो वेझो थी, ये जिए तुझो हथ ही तुझो उज़्व आ, ये अख तुझो उज़्व आ, ये तुझो कन ही नक तुझो उज़्व आ। के मुझे साईं फरमायो के मुसलमान
अल मुसलमा कल जसदिल वाहिदी। मुझे इमामुल अंबिया फरमाओ कल जसदिल वाहिदी इन इश्तका बाजुहु इश्तका कुल्लुहु। पाण फरमो सारी जा सारा मुसलमान ये हिक बेजे इए वेझो थव, ये इए हिक बेजे वेझो थव। कल जसदिल वाहिदी मुझे साईं फरमायो जिए हिकड़ो जिस्म हुजे ऐं उन्हीं जा उज़वा हुजन। इन इश्तका बाजुहु इश्तका कुल्लुहु। पाण फरमो जेकॾहिं उन्हीं जे हथ के तकलीफ़ पहुती तो सजो बेचैन होंदो, अख के तकलीफ़ पहुचंदसि सजो बेचैन होंदो, जेकॾहिं पेरन के तकलीफ़ पहुचंदसि सजो परेशान होंदो। पाण फरमो ओ कलमे पढ़ण वारो ॿुधो अल मुस्लिम कल जसदिल वाहिदी। मुसलमान सब इहो अथव जीअं हिकिड़े जिस्म जा उज़वा हुजन। या जेको मुसलमान मुसलमान खे ॾिसी करे चए त भाई मुंहिंजे बड़ा साम्हूं पइजो आहे, मूंखे त जो शकल ई नथी वणे, मूंखे त जो बूथ ई नथो वणे। ओ क़यामत जे ॾींहुं उहे कलमे पढ़ कलमो पढ़दड़ मुसलमान केतरा ही तुझे साम्हूं ईंदई, जाथे अबो कम न ईंदई, जाथे अम्मा कम न ईंदई, जिथे औलाद कम न ईंदई, पर उहे मुसलमान केतरा ईंदई जेके क़यामत जिनी कम ईंदा। एक हदीस मुबारक में लफ्ज़ आयो मुझे इमामुल अंबिया फरमायो हिकड़ो उहो अल्लाह जो बानो ईंदो क़यामत जे ॾींहुं जेको दुनिया में गुरबत में जिंदगी गुजारे, दुनिया में मिस्कीनी जी जिंदगी गुजारी, फकीरी जी जिंदगी गुजारी, पर अल्लाह जो नेक बानो रहो, दीनदार रहो, ईमानदार रहो। क़यामत जो ॾींहुं पहुतो मुझे इमामुल अंबिया फरमायो अल्लाह फरमायो मुझा बाना ई जन्नत तुझे इंतजार में आ, ई जन्नत जा दरवाजा खुलिया पिया आहिनि, तो दुखन जी जिंदगी गुजारे आयो आं, तकलीफन जी जिंदगी गुजारे आयो आं, पर आमाल सालिह करे आए, ईमान पंहिंजो बचाए आए, दीन पंहिंजो बचाए आए, ई जन्नत तुझे इंतजार में आ। अल्लाह जे नबी फरमायो ओहो नेक बानो पंहिंजे सॼे पासे निहारींदो, एॾा खॿे पासे निहारींदो, एॾा ॿाहिरियां निहारे करे चवंदो मुंहिंजा रब मां जन्नत नथ वञा पर मूंखे हया अची रहियो आहे, मूंखे उहे मुसलमान साम्हूं था नज़र अचनि। अल्लाह मूंखे उहे मुसलमान था साम्हूं नज़र अचनि, मां ॾिसी रहियो आहियां जो दुनिया में मां ग़रीब हुयमि, दुनिया में मां मिस्कीन हुयमि, इन नेक समझी मदद कंदा हा, दीनदार समझी मदद कंदा हा, मूंखे दुखन में कमी ईंदा हा, मुंहिंजा रब अॼु मां उन्हनि खे ॾिसी करे मूंखे हया अची रहियो आहे कि मां त जन्नत में वञा, पर इहे निहारींदा बीठा आहिनि। अल्लाह फरमायो मुंहिंजा बाना, अल्लाह चौदह मुंहिंजा बाना हाणे सिफारिश करण तुंहिंजो कम आहे, ओ मुंहिंजा नेक बाना हाणे सिफारिश करण तुंहिंजो कम आहे, हाणे जाथे भी तुंहिंजी दिल घुरई, जेके तोसां दुनिया में भलो हलदा हा, जेके दुनिया में तोते एहसान कंदा हा, दुनिया में तोखे तकलीफ़ में कम ईंदा हा, हाणे उन्हनि जो इशारो कंदो वञ, उन्हनि खे हथनि खे पकड़ींदो वञ, जन्नत ॾे रवानो खणी करे साण खणी हलियो वञ। ओ मुसलमान जैसा सोनो सुलूक, जैसा भलो हलियो, जैसा दुखे वक्त में कम आयो, आज वो उनके कम आयो मुसलमान अले केर काथों जो, पर अल्लाह जो कुरान फरमायो पर जेकरे तुझी औलाद ईमान वारी नथी, पर जे तुझो अबो अम्मा ईमान वारो नथी, ए तुझा रिश्तेदार ईमान वारा नथी, के अल्लाह जे कुरान फरमायो क़यामत जेडी इहे कम नहीं दई, के अल्लाह जो कुरान साफ फरमायो मुझा हबीब कुरान पढ़ी करे बुधाइन यौम यफिरु मरउ मिन अखी व उम्मिही व अबी व साहिबतिही व बनी। ओ मुझा हबीब
अब औलाद के रिसी करे बेजार, ए औलाद अब अम्मा के रिसी करे बेजार। ओ यो मिन साहिबती व बनी, यो मर्स यो शहर यो खावत पांजी घरवारी का बेजार, ए घरवारी पांजे मर्स का बेजार। पर जे ईमान वारा है अमल सालेह थन के भले ओहो बो मुसलमान हा, इन जो रिश्तेदार भी ना आए, इन जे औलाद मां भी ना आए, पर अल्लाह जे नबी फरमायो सिफारिश कंदो वेंदो, उन्हीं जी सिफारिश सां अल्लाह ताला उन्हीं के जन्नत ना मोकली दो। असल तो मुसलमान मुसलमान उनजो रिश्तो, उनजो ताल्लुक, उनजी हमदर्दी वो ईमान जे बुनियाद ते। तो असां छा करे रहिया आहियूं? एड़ा खबर ना है कि औलाद खुश रहे, भले उन्हीं में हलाल हराम अचे, भले उन्हीं में कूड़ गलाइणो पड़े, भले उन्हीं में केड़ा भी गुनाह करना पड़े, पर औलाद के खुश रखणो आओ, घरवारी के खुश रखणो आओ, हाँ पांजे भाइरन के रिश्तेदारन के खुश रखणो आओ। हाँ क़यामत जे ॾींहुं अल्लाह जे कुरान फरमाई नेक साले अथी कमी दई, जे ईमान वारा अथी त कमी दई, तॾहिं त अल्लाह फरमायो ओ मुंहिंजा पैगंबर नूह, अल्लाह जो नबी नूह, अल्लाह जो नबी आ, मकाम एॾो आ। पर जने पांजन अखन सा दिसे थो ए पुट है ए दरिया में ए अजाब वारे पानी में गोता खाई रहे ए बुनी रहे, दिल में रहमा अची वो, अल्लाह जो सामो अर्ज कर रहे मुझा रब इन अबनी मिन अहली, इन अबनी मिन अहली, मुझा रब ही मुझे बचड़ो मां नूह नबी अखर दिसी रहे, मुझा रब ही बुनी रहे। अल्लाह फरमा मुझा पैगंबर नूह ये तुझे अहल मनाए, ये तुझे खानदान मनाए, बच्चों तो तुझे जरूर आए, पर मां अल्लाह इनके तुझो न बनायो, मां इनके अंदर ईमान न आए, बुनियाद ईमान आए, मुझा पैगंबर नूह इनके अंदर ईमान न आए। ओ मुझा नूह इन्नहु लैसा मिन अहलिका, इन्नहु लैसा मिन अहलिका, इन्नहु अमलुन गैरु सालिह। ओ मुझा पैगंबर नूह ये तुझो ना है, इनजा अमल साले ना है, इनजे अंदर ईमान मौजूद ना है। मुझा पैगंबर नूह सिफारिश कई जेका कई, दुआ जा लफ्ज जेकी चई, हाणे बिहर सिफारिश न कजाए, बिहर दुआ जा लफ्ज न चो जाए, मां अल्लाह चवाए थो ओ मुझा पैगंबर इन्नी आइज़ुका, इन्नी आइज़ुका अन तकूना मिनल जाहिलीन। ओ मुझा पैगंबर नूह जे अञा भी सिफारिश कई, जे अञा भी दुआ घुरी, मां अल्लाह के कवड़ अची रही है, मां अल्लाह के गुस्सो अची रहो है, मता मां अल्लाह नबूवत वारो इल्म खसे करे जाहिल न बनाए छड़ाए। तो ईमान कौन दस, असल तो रिश्तो ईमान जो अज मुसलमान मोमिन खा ईमान वारे खा इस्लाम वारे खा परे बीठो, या खबर ना ते हक थी अनाथ से मुझी बिरादरी जो से मुझे भाव से मुझे सोटरा मजाला हक की गाल चवे, उनके हक जो कलमो चवे उनके समझाए। ओ मुसलमान अल्लाह जो कुरान साफ फरमाई मुझा हबीब बुधान वल असरी इन्नल इंसान लफी खुस्र इल्लल्लज़ीन आमनू व अमिलुस सालिहात व तवासौ बिल हक़्क़ि व तवासौ बिस सब्र। मुझा हबीब मां अल्लाह कसम खणी करे चवां थो
तो सारा इंसान खसारे में, सारा इंसान नुकसान में, पर बची वया ईमान वारा, बची वया अमल साले वारा, बची वया हक जी गाल चवण वारा, सच्ची गाल चवण वारा, तकलीफन में सबर करण वारा, और मुझा हबीब यही बची वया। इन्हें चलो हक जी गाल अकबरी जिंदगी ने गुजारी दो न चंदो छो से मुझे पांचो न मां छो इनके जमा काड़ी कया। याद रख जा मुसलमान, कलमे पढ़दड़ के भा समझ, ईमान वारे के भा समझ, ओ उन्हीं नेक साले के पंजो भाव समझ। तने तो मुझे इमामुल अंबिया फरमायो यबना अब्बास, इब्ने अब्बास जी मुझा साईं। इब्ने अब्बास मां इतनी नसीहत कहे तो, इतनी वसीयत कहे तो याद कर जाए इब्ने अब्बास। ओ इब्ने अब्बास मां नबी वसीयत करे रहे हो आए, मां नबी वसीयत करे रहे हो आए। इब्ने अब्बास बुदी शर ला तुजालिस इल्ला मोमिना, ला तुजालिस इल्ला मोमिना, वला याकुल तामका इल्ला तक़िय्युन, औ कमा काल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। इब्ने अब्बास मुझे नसीहत के याद रख, मुझे वसीयत के याद रख। ला तुजालिस इल्ला मोमिना, जेकरे गले हैं, जेकरे ताल्लुक रखें, हम नशीनी इख्तियार करें, जेकरे सोहबत रखें, जेकरे उठे हुए। तो इब्ने अब्बास मां नबी चवाए तो ला तुजालिस इल्ला मोमिना, ईमानदारन सा नेक बानन सा पांजे ताल्लुक रख जाए, उन्हनि सां गॾु वेह जाए, उन्हनि सां गॾु घुम जाए। बी नसीहत करे रहियो आहियां वला याकुल तामक इल्ला तक़िय्युन, तुझी मेहनत तुझी कमाई मां मुत्तकी के खराए जाए, नेक बाने के खराए जाए, ईमान जे बुनियाद ते खर्च कर जाए, दीन जे बुनियाद ते खर्च कर जाए। हिन करे ना तो सिर्फ ही माइट पर ईमान न थस, ही दोस्त पर ईमान न थस, ही गोठ वारो पर ईमान न थस। इब्ने अब्बास ये न कजाए ला तुजालिस इल्ला मोमिना, वला याकुल तामक इल्ला तक़िय्युन। तो असा जो हिक ॿिए सां मदद कंदा आहियूं कहिड़े बुनियाद ते? दीनदारी जी बुनियाद ते, ईमान जी बुनियाद ते। हिनमें मफ़ाद आहे। बाबा ही गोठ जो वॾेरो आहे, मिड़ी कुझु न कुझु कॾहिं न कॾहिं वरी कमु अची वेंदो। बाबा हिन सां कयां त हिन करे हिन जी थोरो पुलिस में उथी वेठी अथसि, पोइ वरी कमु अची वेंदो। बाबा हिन सां इहो मां मदद तावन हिन करे कयांसि, हिन में फलाणो मुंहिंजो मफ़ाद आहे, हिन में फलाणो मुंहिंजो मक़सदु आहे। तो असांजो ईमान की तो असांखे त जिंदगी गुज़ारनी आहे ईमान जी बुनियाद ते गुज़ारनी आहे। केर भी आ तो नजर तो कर, हजरत बिलाल हबशो, हजरत सुहैब रूम जो, हजरत अबू हुरैरा दौस जो, हजरत सलमान फारिस जो, किथा जा साहबी किथे आया, पर उन्हनि जे पान में उहा उखुवत इस्लामी रे त नजर कर, उन्हनि जी भाई रे त नजर कर। साहबी फरमाइंदो आखिर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं मक्के खां हिजरत करे मदीने पहुता से, मुझे हुजूर सद फरमायो मुहाजिरीन हेॾा अचो, अंसार हेॾा अचो। ओ मुंहिंजा अंसारी साहबी, ये मुहाजिर साहबी तुझो भाउ बनाए ॾिनो मां, ओ फलाना अंसारी साहबी, ये मुहाजिर साहबी तुझो भाउ बनायो मां, ओ फलाना अंसारी साहबी हेॾे आ, ये मुहाजिर साहबी तुझो भाउ बनाए ॾिनो मां। ये तव्हांजी उखुवत इस्लामी कायम करे रहियो आहियां, ये तुझो भाउ आहे, ये मुहाजिर तुझो भाउ आहे, पंहिंजो वतन छॾे आयो आहे, पंहिंजो माल छॾे आयो आहे। ओ अंसारी
ई सहाबी ही तुझो भाव पर उन्हें उखवत इस्लामी जो मुतालो कर जेकर उन्हें खे पढ़ तो खबर पइजी वने कि मुसलमानी भाई छा हो दिया जो को मुसलमान मुसलमान खे बात छा पर मां तो समझा तो उन्हें के ॼण तो उन्हें के इंसान ही न तो समझे जो इंसान सा बर्ताव जो करणो पवंदो आहे एडी एक बे खां दूरी है परे हो जण जण त कुरान तो चत त मुसलमान भाओ जरे मुझे सही उखवत कायम फरमाई एड़ा एक सहाबी यार बे सहाबी के चौंदो पियो यार तू मुझो भाव बणजी वए आने हेडे आओ ए मुझो माल आओ ए मुझी दौलत आओ मैं हिन के विराए रहो हिमा एरे तो असां ते चौंदासे अकल मञी न तो अजा पर्दे जो हुक्म नाज़िल न थियो जो त पहले हिजरत जो मसलो आ पर्दो पोत्यो और नज़र इलैहिमा ई ब घरवारियूं हिन ओ मुजा मुहाजिर सहाबी आने इन्हनि नजर कर इन्हनि मुजन बिनी घरवारन मा अजब होमा उन्हनि मां जेका तोखे वधीक पसंद अचई तू निशानी तू कर इशारो तू कर हाणे तू मूंखे ॿुधाए त तलाक ॾियांस इद्दत गुज़रेस तू निकाह करेस छो त मुझे अल्लाह जे नबी तोखे मूंखे पंहिंजो इस्लामी भाव बनाए ॾिनो आहे तंहिं करे मां पंहिंजे माल खे बि विराए रहियो आहियां त पंहिंजे घर वारनि खे बि विराए रहियो आहियां ये तो असां मुसलमान जो हाल आहे वञे तो रस्ते सां त हीअं वञे तो अस्सलाम वालेकुम चवण लाइ तयारु कोन्हे अरे छो चइसि मुंहिंजी हिन सां बिरादरी कान्हे जेको मुसलमान जो पिर पिर अस्सलाम जो लफ्ज़ शुनाख्त जे मुझे बिरादरी काने ताल्लुक कोने मस्जिद में नमाज पढ़ने जला अरे अरे हेडो बीठे बजी छो हेडे जे चंड्रो बीठो ना हेडो अच्छे तो इबादत करन मस्जिद के अंदर बुग़्ज़ एतरो हसद एतरो तो ये तुझी नमाज की कबूल थींदी ये तो असांजी मुसलमानी आहे हालांकि अल्लाह जे नबी साफ फरमायो ओ मुसलमान मुसलमान के भाव समझ मुसलमान के भाव समझ मेयार ईमान थी मोहब्बत जो मेयार ईमान थी हमदर्दी जो मेयार ईमान थी ही मेयार नाए औलादात खर्च कयांस भले बेईमान हो जे भले ईमान न थस ए मायटात खर्च कयांस भावात खर्च कयांस भले इनमें ईमान कोने भले साहबा के गारियों दे भले ही औलिया अल्लाह के गारियों दे भले शिरक कंदो वते सजारी बिद जा कम कंदो वते अल्लाह के नाराज कंदो वते अल्लाह जे नबी के नाराज कंदो वते मुसलमान भूली पियो अल मुस्लिमो अखुल मुस्लिमे तो असा भूली पियो तो असा जो भाव हो जे अंदर ईमान आ तो असा जो भाव हो जे अंदर दीन आ तो असा जो भाव हो जे अल्लाह नबी सा मोहब्बत आ तो असा जो भाव हो जे कुरान सा मोहब्बत ओ उखवत इस्लामी के समझ हाँ ओ मुसलमान खां बुग़्ज़ न रख हसद न रख जन्नत मुझे नबी फरमाई अल्लाह जे नबी फरमायो इन्नल हसद याकुलुल हसनाती कमा ताकुलुन नारुल हतब मुझे इमामुल अंबिया फरमायो ओ नमाज़ पढ़ण वारा मैं तो सां थो ॻाल्हायां कुरान पढ़ण वारा रोज़ा रखण वारा तहज्जुद जिक्र अज़कार तस्बीहूं अल्लाह जे नबी फरमाई
इन्नल हसदा याकुलुल हसनात कमा ताकुलुन नारुल हतबा। अल्लाह जे नबी फरमायो एदा नमाज पढ़ी रहे हो, एदा रोजा रखी रहे हो, एदा कुरान पढ़ी रहे हो, एदा खैर खैरात करे रहे हो, पर मुसलमान के भाव न समझी रहे हो, उन्हें सा हसद रखी रहे हो, उन सा बुग़्ज़ रखी रहे हो। अल्लाह जे नबी फरमायो इन्नल हसद याकुलुल हसनाति, इन्हीं बुग़्ज़ जी बीमारी, इन्हीं हसद जी बीमारी अल्लाह जे नबी फरमायो उन जे नमाज के सारे खत्म करे छड़ी, उन जे रोज़न के सारे खत्म करे छड़ी, उन जे तिलावतन के सारे खत्म करे छड़ी। अल्लाह जे नबी साफ लफ्ज़ फरमाया कमा ताकुलुन नारुल हतबा, कमा ताकुलुन नारुल हतबा। अल्लाह जे नबी फरमायो ये बाह सुकल काठन के सारे करे खत्म करे। अल्लाह जे नबी फरमायो यो बुग़्ज़ ऐं हसद उन जे नेकिन खे सारे खत्म करे छड़े। छो इन मुसलमान के भाषो न समझी अल मुस्लिम गुल मुस्लिम। ये तो मस्जिद में भी अचे तो इन पासे से न बिया चलो मुसलमान भाव बीठो सामो रस्ते से अचे तो मां हितां गुज़र न कया छो तो मुसलमान सामो अची रहियो आहे। पर जे गुज़र करणो पवे तो मां उनखे सलाम ही न चवां छो तो पासे से मुसलमान भाव गुज़र करे रहियो आहे। तो दीन इस्लाम छा के समझी वेठा हूं, कामयाबी केड़ी शइ ते आहे। खुदा जो कसम तो असा जेकरे पांजे दीन जो इस्लाम जो मुतालो कयूं समझूं उन ते असा अमल कयूं तो असा जा सारा सारा मामला पांजे पाने दुरुस्त थी वजन, ठीक थी वजन। अरे भाई ने तो असा छा क्यों के साईं इसे फिलानी जाए ते वेही करे मुखे फिलाने मानू बुधायो तो बा हिन तोखे गारियूं दे रहियो। अरे बाबा तो इन जी करे हिन सां पंहिंजो ताल्लुक हर शइ तूं हिन सां तोड़े छॾीस। तोखे कहिड़ी ख़बर इहो जेको विच में जीअं अची करे तोखे ॿुधायो भला इन्ही मतां तोसां कूड़ ॻाल्हायो हुजे पोइ उन्ही अची करे इन्ही ग़लति ॻाल्हि ॿुधाई हुजई या भला उन जी ॻाल्हि खे तूं यकीन की तो रखे जंहिंजो हाल इहो आहे जो हिकिड़े मुसलमान जी ॻाल्हि खणी करे ॿिए मुसलमान ते पहुचाए थो, चुगलखोरी करे थो, उन जी ॻाल्हि खे तूं यकीन रखी करे मुसलमान सां तालुक टोड़े छॾी। वरी हुन मुसलमान खे चओ अरे तूं जे वेही करे उताक ते बैठक ते दुकान ते होटल ते वेही करे बे मुसलमान जी वेठो पियो ग़िबत करे पियो गिला पियो करे तोखे ख़बर न पई पवे त ही मां जेको कम करे रहियो आहियां इनमें अल्लाह भी नाराज़ अल्लाह जो रसूल भी नाराज़। त जॾहिं अहिड़ो कम कबो त हुन में इख़्तिलाफ़ थींदा, झेड़ा थींदा, रिश्ता टुटंदा, त बुग़्ज़ थींदा, हसद थींदा, नेकियूं ख़त्म थींदियूं। या ख़बर न आहे इनखे तो असांखे पंहिंजे दीन जी ख़बर ई कान्हे का। हालांकि अल्लाह जे नबी छा फरमायो पाण फरमो अल मजालिसु बिल अमानती। खुदा जो कसम जेकॾहिं हिकु हिकु उन मसइले ते गौर करे ज़िंदगी गुज़ारियूं त हीअ त अलाए छा थी पए। पाण फरमो अल मजालिसु बिल अमानती, पाण फरमो हिकिड़ी मजलिस ये बैठक ये ब माण्हू पाण में ॻाल्हाए रहिया आहिनि। मुंहिंजे इमामुल अंबिया फरमायो ये ब माण्हू पाण में ॻाल्हाए रहिया आहिनि। ये हिकिड़ी ॻाल्हि खणी करे ॿिए ॻाल्हि थी पहुचायई, ॿिए ताईं पहुचाई चुगलखोरी कयई। मुंहिंजे इमामुल अंबिया फरमायो इनी मजलिस जी ॻाल्हि इहा खणी करे ॿिए ते पहुचायई, इनी ख़यानत करे अल्लाह खे नाराज़ कयई, अल्लाह जे नबी खे नाराज़ कयई। अल्लाह जे नबी फरमायो ये चुगलखोरी में दाखिल थियो। चुगलखोर जने कब्र में पहुंचो कब्र जो अज़ाब उनके इए वकोड़े वरतो, इए